अरे छा विझंदा आहियो फालूदे में? हाँ ये आइसक्रीम जेली, हाँ ये आइसक्रीम जेली, हाँ रेबड़ी, फालूदो। कुल्फी। जी जी। ये शिकारपुर की मशहूर मिठाई है। आइटम इनके पास मौजूद है मिठाई के मुख्तलिफ। अच्छा, चबूतरा कायम किया गया जो पूरा लकड़ी का बना हुआ है। अब इस चबूतरे की हालत बिगड़ती जा रही है। दोस्तों, शिकारपुर को माजी में सिंध का पेरिस कहा जाता था। क्यों कहा जाता था? ये देखिए, हिंदू सिंधी स्कूल नंबर 1। अब इसके आसार बाकी रह गए कि नंबर आने किए साबित कंदो? हाँ टेस्ट करे ॾिसो नी। टेस्ट कंदा कयो? ज़ाहिर आहे टेस्ट कंदो त ख़बर हाँ, पवंदी। मिक्स अचार खुशबू तो भली तो बख्शल है। तव्हांजो चयो मान त साईं माना मोलावट जो जेको आहे अचार माना हितो जो फर्स्ट मशहूरु अचार। मीठा मीठा फालूदा शिकारपुर का मशहूर। पहले ये हमारी छोटी ब्रांच होती थी, अच्छा, अभी अल्हम्दुलिल्लाह ये वाली ब्रांच इधर शिफ्ट की है। माशाल्लाह घनी वैरायटीज हैं भाई। साईं हमारे पास अल्हम्दुलिल्लाह 40-50 आइटम होता है साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सिंध के तारीख़ी शहर जो माजी में बड़ा खूबसूरत शहर हुआ करता था शिकारपुर, वहाँ पहुँचा हूँ। अभी विज़िट करना है हमें शाही बाग। ये तारीख़ी बाग है, किसी दौर में बड़ा खूबसूरत हुआ करता था। आजकल इसकी क्या सूरत हाल है आपको दिखाते हैं। सियासतदानों की तस्वीरें बड़ी बड़ी लगी हुई हैं, तो शायद मकबूल शेख साहब हैं, ये पता नहीं कौन है। देखते हैं कि इन्होंने इतनी तस्वीरें लगाई हैं, वाकई इन्होंने इतना काम किया है या क्या सूरत हाल है। अपने भाई का चैनल करें सब्सक्राइब। ये बाग विज़िट करने के बाद हम चलेंगे शिकारपुर का फालूदा खाएंगे और यहाँ पर हम मिलेंगे सरदार आफ्ताब अहमद काके पोटो साहब से। साईं अस्सलाम वालेकुम। क्या हाल है? खुश आहियो? सभु ख़ैरियत आहे? महिरबानी महिरबानी। तव्हांखे शिकारपुर में साईं अचण जो वॾी महिरबानी। तव्हां वॾी महिरबानी। आयो ख़ैर असां हे तमामु असांजो क़दीमी आहे साईं, पुराणो आहे बाग जेको आहे कंहिं ज़माने में। हा, हिन जो वॾो जेको आहे हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां जेको आहे ख़ूबसूरत हुयो। अच्छा, हाणे त कुझु बि न आहे। हाणे हुन में ॿुधाईंदा आहिनि वॾा जेके आहिनि। वरी बि पोइ शेख साहबनि जेको आहे पंहिंजो मक़बूल अहमद शेख साहब जॾहिं मिनिस्टर थियो हा, त उन हीअ जेकी आहे वरी पोइ हिन में थोरी अपग्रेड थी वियो। हा, काफ़ी थोरी डेवलपमेंट कराई। बहितरी हुन कराई है, लिखियल बि आहे हुननि जो। ऐं बोर्ड लॻल आहिनि। हा, बोर्ड लॻल आहिनि साईं। तख़मीनी लागत 6 मिलियन रुपया साल 2007-2008। हे जेको आहे वरी शाही बाग जी तामीर ऐं मरम्मत जो कमु, यानी हा, 7-8 ही तक़रीबन कोई हे जेके शावर 18 साल पहिरीं कमु थियो सो थियो। हा, हे जेको आहे माना इहो मक़बूल साहब जो थोरो इंट्रस्ट हो जे हे जेको सॼो टफ टाइल वग़ैरह जेके हणायूं अच्छा, ऐं थोरी ख़ूबसूरती हाणे कई अथई। पहिरियों त सफ़ा उजड़ियल हो साईं, उजड़ियल हो। पहिरियों सफ़ा ख़तमु थियल हो ऐं हिन में इहे तारीख़ वग़ैरह लिखियल हूंदव साईं। हे हा, सॼो ॾिसूं जेको था अथव साईं। हिन जो। ॿियो तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? ख़ैर साईं, ख़ैर अल्लाह जा तव्हां ॿुधायो? महिरबानी। ख़ुशि आहियो? प्यारो भाउ बख्शल फुल पोटो माशाअल्लाह ऐं माशाअल्लाह साईं साईं असां गॾायो आहे। ॾाढो सलीम सुठो ॿियो साईं। असांजो साफ़ी दोस्त आहे, उहो बि गॾायो। जी साईं, जी साईं। अच्छा। साईं अंग्रेज़ दौर में 1871 में कैप्टन पैटन फिलिप ने इस बाग को डिज़ाइन किया और बाग के बीचों बीच चबूतरा कायम किया गया जो पूरा लकड़ी का बना हुआ है। अब इस चबूतरे की हालत, अच्छा माखी बैठी है, शहद भी बैठी है, जो यहाँ पर आने वाले लोगों के लिए ख़तरा बन सकती है, इसको काट सकती है, उनको काट सकती है। बहरहाल बाग को मज़ीद विज़िट करते हैं। काफ़ी बड़ा बाग है, लेकिन अफसोस इस बात का है कि जिस तरह इसको मेंटेन होना चाहिए इस तरह नहीं है। 17-18 साल पहले थोड़ा बहुत काम हुआ मरम्मत का, उसके बाद आप देखें इस पे जो लाइट्स है ना वो भी ख़त्म हो गई हैं। ये देखें लाइट्स भी नहीं हैं, टूटी हुई हैं। ये लाइट्स जो बाग के दीगर हिस्सों में लगी हैं उनकी हालत भी ख़राब है। तो यार इतना खूबसूरत तारीख़ी बाग, उसको भी हुकूमत संभाल नहीं सकती। करोड़ों अरबों रुपए की बजट मिलती है। बख्शल भाई कुछ कहना चाहते हैं? वो अपना तज़िया पेश करना चाहते हैं। इसलिए कि मैं भी आपकी तरह पूरी सिंध चक्कर लगाता हूँ जी जी, मगर यहाँ अभी जो हुक्मरानों की ना जो 16-17 साल से हुकूमत में है पीपल्स पार्टी के, हाँ, उनका
तवज्जो आवाम की किसी चीज़ पे नहीं है। तो बहरहाल अल्लाह ताला हिदायत दे सब। हाँ, ये बात है, अल्लाह पाक हिदायत दे, काम करें। दुनिया कहाँ से कहाँ पहुँच गई। तो बैंकिंग के चक्कर में तो है ना भाई, अभी अपना बाग भी नहीं संभाल सकते। ये देख, ये हालत है। ये फाउंटेन लगा हुआ है ना, ये फाउंटेन के चक्कर। अच्छा, एक बात बताओ इरफान भाई, गवर्नमेंट बना के दे रही है, हाँ, मगर उनको परसू करना, उनको मेंटेन करना बात ये संभालना भी भी तो यहाँ ना। के हुक्मरानों का काम है। तो कि वो कम से कम हफ्ते में चक्कर लगाए। लोकल इंतजामिया का काम है, MPs, MNA का काम है। म्युनिसिपल के जो चेयरमैन बनते हैं, काउंसलर्स जो बनते हैं, उनकी जिम्मेदारी होती है ना। बिल्कुल बिल्कुल। बहरहाल है, फुआरो ठहलो जी। हाँ, फुआरो बख्शल हो जाके तो मज़ो अचे हा। साईं थोड़ी टुबी ॾियो वहाँ सां बि। टुबी एतिरो पाणी हुजे थी साईं हूंदो न हिते, हाँ? हे एतिरो भरिजी वेंदो आहे, टुबी में मज़ो ईंदो न। पर असल ॿुध, सची ॻाल्हि ॿुधाए न, हितां जेके ॿी MNA MP ॾे हल, उनजे घर जा फुआरा हलंदा हूंदा, हिकु टुंटी बि ख़राबु न यार हूंदी। फुआरा शर्तीअ थो चवां। छा हुतो हूंदो। हाँ मसलो ख़बर छा आहे, जी, उते फुआरा हलनि था, हिते छो नथा हलनि। मिसाल थो ॾियां फुआरनि जो हिकिड़ो, हाँ। उहो उन करे था हलनि त उहे उन्हनि जी ज़ाती मिल्कियत आहे। न यार, उहे बंगला उन्हनि जी ज़ाती मिल्कियत आहे, उहे सम्झनि था त हिन खे अवाम जी इहा मिल्कियत आहे। न न, हे फुआरा जो हलंदा त उन्हनि हशर जा, करणो आहे। हे फुआरा जो हलंदा त उन्हनि जे घर जा फुआरा बंदि थी वेंदा। इन करे कोशिशि कंदा न, उहा हली सघनि था, इहे कोन्हे। मां रिसेंटली तव्हां सखर चक्कर लॻायो, हाँ। मां नालो नथो खणणु चाहियां, हाँ। पर उतां जो हिकिड़ो बि पॉलिटिकल आहे माण्हू, हाँ। 8-9 महीना बीमार रहियो, तव्हां ज़िक्र बि कयो में, बीमारीअ पोइ घर न आयो, सिधो पंहिंजे इदारे जेके ठाहे अथई उते हलियो, गमला चेक कयो, वण चेक कयो। मां नथो चवां सिंध जा सभु सियासतदान ईअं करणु खपे, सभिनी खे करणु खपे, मालिकी करणु खपे। हे इदारा उन्हनि जा आहिनि। जेकर सियासत हूंदी, आवाम सेट हूंदो, तॾहिं बि सियासत में बची सघे। भला उन सियासतदान खे तव्हां चओ त भला ही शिकारपुर ॾांहुं चकर हाणे न, सर शिकारपुर ॾांहुं न साईं, हिते ख़बर छा आहे, हा साईं। हिते हर कंहिं दंग विरायल आहिनि। अच्छा, हा, हलो ठहियो साईं। छा था करे सघूं पाण, बख्शल रड़ियूं करे सघूं था, ॾेखारे सघूं था। अच्छा, घणियूं रड़ियूं कंदे न हिम्मत करणु घुरिजे न बाबा, घणियूं रड़ियूं कंदे पंहिंजे बंदि थी मालिक वेंदी। हे सही मां सम्झा हिकिड़ो त वरी हलूं था अंदरि। केॾो शानदार, केॾो ख़ूबसूरत चबूतरो आहे। हा, हल अबा माखी ॾिस, माखी ॾेखार। हथ वठी त कोन्हे यार। हाँ, अच्छा माखी बि कोन, डेंबू बि अथई। डेंबू बि वेठा आहिनि होॾां ॾिस। हाणे यार सिंध जूं शयूं, सिंध जा माग, तफ़री माग ॾेखारींदे यार असांखे छा ॿुधायां तोखे, छा असांजी कैफ़ियत है। तो बहरहाल दोस्तों आगे चलते हैं, शिकारपुर का मशहूर फालूदा खाते हैं। यहाँ पर आके शिकारपुर जो फालूदे में टेस्ट न सिंध का माजी देखकर फ़ख्र भी महसूस होता है और अब हालत देखकर बड़ी तकलीफ हो रही है, बहुत तकलीफ है। और ये बड़े अरमानों से आए थे, मुझे ये अंदाज़ा नहीं था कि ये ऐसी हालत होगी। कितना मशहूर है, कितने अरमानों से बना होगा, कितना खर्चा आया होगा। सिर्फ थोड़ी सी मेंटेनेंस कर लेना, सफाई सुथराई करें, यहाँ पर शील्ड्स वगैरह लगा दें, इरफान भाई, कलर का काम हो जाए, इरफान भाई, जालियाँ लग जाएं, काफ़ी हालत इसकी बेहतर हो सकती है। इरफान भाउ, हाँ वाह, ए साम्हूं फाउंटेन आहे न साम्हूं, जी जी, जेके फुहारो चवंदा आहियूं असां हाँ। सिंधी में, इन फुहारे मथां का शइ पई थी, ॾंद पिया थी कंहिं शइ जा, ॾिसो वागू वागू। दोस्तों शिकारपुर को माजी में सिंध का पेरिस कहा जाता था। क्यों कहा जाता था? ये देखो, ये खूबसूरत तारीखी इमारत, ये शायद किसी सेठ का बंगला है। और ये देखें, सूरत मल बजाज हिंदू सिंधी स्कूल नंबर 1, ये कब तामीर हुआ था? ये 1935-36 में ये शिकारपुर की म्यूनसिपैलिटी ने तामीर किया था। उस वक्त सरकारी काम इस तरह होता था कि 100 साल गुजरने के बावजूद भी देखें इमारत कितनी शानदार तरीके से खड़ी है, अभी भी मजबूत है। बख्शला हाणे ठाहे सघंदा आहियूं इमारतूं? पहिरियां ठाहिण खां पहिरियां पंहिंजी रोज़ी सोचींदा। चले आगे चलते हैं, लखीदर वाले एरिया में हम मौजूद हैं। दोस्तों बेसिकली हम यहाँ पर आए थे एक दोस्त से मिलने,
हम इसको डिटेल में विज़िट करेंगे शिकारपुर को इंशाल्लाह। बहुत सारे व्लॉग्स बनाएंगे आपके लिए, लेकिन अब आए ही हैं तो आपके लिए एक छोटा हम सा vlog बना आए देंगे। हम आए शिकारपुर का मशहूर फालूदा खाने। नहीं फालूदा उते रात खाते इहो सुठो कोन हुया। हाँ? उहो सुठो न हो, शक्कर वारो फालूदा। यार वो तो आहे, पर हर शहर जी पंहिंजी लदत आहे। हाणे तूं हैदराबाद जो आहे, हैदराबाद एॾी मिठी मिठी ॿोली हूंदी आहे। हा हाँ तव्हीं काॾे पिया वञो, ही अहिड़ी कहिड़ी पहिरीं प्यारी ॿोली हूंदी आहे। अब भाई रेड़े वारे चयो न मूंखे ॾेखार वॾा आराम सां वॾा चाढ़ी अंबड़ी वेंदे अची वियो मथां। आहे। भाॼी भला हिते शिकारपुर में ॿुधो आहे सस्ती आहे। टमाटा घणे किलो आहिनि? 100 जा 2.5 किला। वाह वाह। बसर तव्हांजा घणा? 2.5 किलो। तव्हांजा 2.5 किलो? जी, जी। हा अंब टमाटा टमाटा ऐं भिंडियूं भिंडी 100 रुपए किलो। 100 रुपया किलो। हाँ अंबड़ी अंबड़ी 80 रुपए 100 में 1.5 किलो। हिन छा चवंदा आहियो तव्हां? असां त अंबड़ी चवंदा आहियूं। अंबड़ी चवंदा आहियो न? तई हाँ। सही। करेलो करेलो 50 रुपए किलो। हाँ यार शिकारपुर में वाह सही है, बख्शल है वाकई है सस्ती भाजी। दोस्तों लक्की दर वाला ये एरिया है शिकारपुर का, बहुत मशहूर इलाका है। ये इमारत देखिए क्या खूबसूरत बंगलो हुआ करता है। अब इसके आसार बाकी रह गए। ये किसने बनाया था? पढ़ते हैं इन मेमोरी ऑफ सेठ तोरमल मूलचंद छाबरिया, जनरल आयरन मर्चेंट्स बाय राधा किशन दास परसाराम एंड हसानंद 1936। ऐसी बहुत सारी इमारतें मैं डेडिकेटेड इस पे व्लॉग बनाऊंगा शिकारपुर की तारीख पर, तारीखी इमारत पर इंशाल्लाह ताला। फिलहाल खाते हैं फालूदा, क्योंकि फालूदा खा के हमें जल्दी निकलना है शक्कर, और शक्कर में थोड़ा सा काम करना है, थोड़े से व्लॉग बनाने, और फिर आज शाम को हम इंशाल्लाह हैदराबाद रवाना हो जाएंगे। हैदराबाद तकड़ में कीअं वेंदे? कल्ह खां वठी पैसा थो घुरां तोखे मां। वो तो पैसा मिलंदा न, अॼु त मिलंदा। मां साफ़ ई आहे, मूंखे पैसा ॾे। पैसनि खां वधीक तोखे इनाम ॾियां पोइ बसि। ओए ओए हेॾ अचार शिकारपुर का मशहूर अचार ये कौन है? छाल है दा खुश हो सब खैर। असली यार शिकारपुर अचार है या हुआ है? असली न लगे मुझे। हाँ घर में तैयार करना अदा शिकारपुर जो अचार जेको असली है या ॿ नंबर? 1 नंबर आहे न। हिकु नंबर हाणे कीअं साबित कंदव? तव्हां टेस्ट करे ॾिसो न। टेस्ट कोन था कयूं। ॿाहिरि आहे, टेस्ट कंदव त ख़बर हाँ, पवंदी। मिक्स अचार खुशबू तो भली तो बख्शल है। खुशबू अहिड़ी अथसि। हाँ ये कीअं किलो ॾियो था? ही 300 रुपयो। 300 रुपया किलो। या रियायत थींदी? हा तव्हां रियायत कंदा। 300 रुपया। हाँ, ये अधु किलो आहे किलो? इहा किले जी आहे। किले जी आहे। जी हा। अरे हिकिड़ो ही ॾियो। हा ॿियो हिकिड़ो अचार आहे? ॿियो आहे खटी मिठी आहे, अंब जो आहे ख़ालिस। ही अंब जो आहे, ही मिक्स आहे न? ही मिक्स वर्के में आहे। ऐं अचार कहिड़ो आहे शिकारपुर जो हलंदो हुजे? इहो मिक्स आयल हलंदो आहे घणो। मिक्स आयल हलंदो? जी हा। मिक्स आयल कहिड़ो विझो था? आयल असां सिरे वारो। सरे वारो जी हा। असली? हा ऐं हे ही आयल सिल्की वारो वारो। आहे? हा ही सिरे हिनखे वारो। सुञाणींदा? कोन थो सुञाणे मूंखे चुप कर। ही छा आहे? इरफान बुगियो। जी जी हे आलू बुखारे जी चटनी आहे। अच्छा चटणी आहे। माशाल्लाह यार हू बि साई जेका चटणी आहे। या सही आहे। हा इहा नंढी हिकिड़ी ॾिजो असांखे। सही आहे। मूंखे पैसा हलंदो रहे अचार थो वठे। हा बसि कयूं था, सबर कर सबर कर। ॿियो छा आहे? ॿियो छा आहे? हे त इहो छा आहे? साबित सावा मिर्च साबित सावा मिर्च। ही मसाले घणो? में। ही घणे जो आहे? इहा 1 किले जो आहे। अच्छा, हिन जो रेट साॻियो आहे? न ही मुख़्तलिफ़ आहे। ही 200 रुपए जी 200 जी आहे। इहा अच्छा 2 ही ॾियो। दोस्तों घर वञूं पिया, चवंदा शिकारपुर में असां लाइ अचार न आंदी। घर छा असां बि तो चवंदासीं। अरे तूं त वठ न। हा तव्हां वटि तूं वठे ई नथो। वठ न, छा खपे तव्हां तोखे? जेका वठो। ही वठूं? न मूंखे तूं पैसा ॾे। पैसा मां नथो? साफ़ ई आहियां, तूं मूंखे पैसा ॾे। पैसा न तोखे अचार खपे छा? ॾेखारे मां साफ़ ई कार्ड ॾेखारे। तूं अचार खपे छा खपे तोखे? मां साफ़ ई कार्ड ॾेखारे। अच्छा दादा हिकिड़ो ही बि ॾियो असांखे। ठीकु आहे। हुन लाइ वठूं न, सलीम लाइ। सुरके में हुजे आयल में हुजे। सुरके में वठूं आयल में वठूं? आयल में। ऐं हुन लाइ छा वठूं? सलीम लाइ। ख़ालिस अंब जो हुजे या हू हुजे मिक्स? हाणे घणा किला थी विया? 4 5 5.5 किलो। 5.5 किलो। घणा पैसा थिया? रियायत हा दिलि जाए की वधीक न वठंदासीं तव्हां। कैलकुलेट करे थोरो गुंजाइश छॾिजे साफ़ ई। हा हा को मतिलबु साफ़ ई जेको न जेन्युइन साफ़ ई। हा। उहो हर जाइ ते हा। मां हिकिड़ो साफ़ ई सफ़र पियो कयां। हा उहो हैदराबाद खां हेॾे विच में टॉयलेट जा पैसा वठंदासीं ख़बर? हा उहो
ये लिख तो कहा था कार्ड कर दिखा रहे बता दिया 1400 दी रहा अगर उन्होंने तेरा वजीफा जिंदगी ठीक में है दियो ता मेहरबानी First time ही आया। अलग कयो ठीक है हिन खे अलॻि करे मूंखे डबल ईअं करे जो जो असां वेंदासीं बैग में रखंदो कपिड़ा वपड़ा ख़राब न थियनि कोटिंग मार क्यों हो सका मतलब आचार खा रहे हैं आचार वठो न यार ये आगे कोटिंग कर जो दोस्तों ये हाजी मौला बख्श अचार मशहूर रूप है अचार की इनका मशहूर अचार होता है इनकी अचार की फैक्ट्रियाँ हैं ये शोरूम में थोड़ा विजिट करते हैं फिर खाते हैं फालूदा हमने अचार वहाँ से परचेज कर लिया है भाई को बोल के आए कि आप पैक करके रखें अस्सलाम वालेकुम बादशाह खुशे हो सलामकुम मीर आफ्ताब खान काके कोटो से तव्हांजो चयो मान त साईं माना मौला बख्श जो जेको आहे अचार माना हिते जो फर्स्ट मशहूरु अचार आहे दोस्तों ये मौला बख्श मेमन की अचार की दुकान है यहाँ सिर्फ अचार ही अचार मिलता है ऑनलाइन डिलीवरी भी कयो था किथां किथां कस्टमर्स अचंदा वठण तव्हांजो अच्छा सॼे मुल्क मां सही आहे ही पापड़ बि ही घणी थैली आहे 800 रुपये किलो आहे सही अचार में घणे किलो हलाए मिक्स अचार 600 रुपए किलो आहे एक्सपोर्ट क्वालिटी आहे जेकी 600 रुपया 600 रुपए किलो हुन भाव ॾिनो मूंखे 300 रुपया किलो उहा 300 रुपए सुपर क्वालिटी असांखे आहे अच्छा पोइ उहो माना ॿ नंबर नहीं आहे हा उहा हल्की वारी हूंदी पोइ हल्की हल्की पंहिंजी हूंदी मेन हूंदो आहे मसालनि जो फ़र्क़ु नहीं उहो बि चीज़ असां घर में ठाहींदा आहियूं दोस्तों ये मशहूर मिठाई की दुकान शिकारपुर में अच्छा यहाँ का है फालूदा बहुत मशहूर चलते हैं ये शिकारपुर की मशहूर मिठाई है आइटम्स इनके पास मौजूद है मिठाई के मुख्तलिफ लेकिन यहाँ पर ज़्यादा बिकता है फालूदा घणे किलो मिठाई हलाए था टिश्यू पेपर था अभी बोला 1300 रुपया 1320 सही है माशाल्लाह रश आप देखें कड्डी दे ना गिरा फालूदा ये तैयार हो रहा है माई गुरा कड्डी दी बाल्टी दी वाह वाह अब शक्कर वारे का प्यालो ने नंढो आहे दंद शक्कर वारे का प्यालो ने नंढो अथई हा शइ हिकु नंबर आहे हा साईं छा छा विझो था हिन में छा छा विझंदा आहियो फालूदे में हा आइसक्रीम जेली हा रेबड़ी फालूदो कुल्फी जी जी सही है देखिए दोस्तों ये ठंडा ठंडा मीठा मीठा फालूदा शिकारपुर का मशहूर बहुत रश है ये सारे मसरूफ हैं वर्कर्स भी सेठ भी कल सक्खर में भाई ने फालूदा खिलाया था बख्शल ने आज हम इनको खिलाएंगे हाँ यार है ना ये भी मुझे लगे दो मजेदार लगे दो मज़ेदार आहे रेट पुछो था घणे जो आहे घणे जो है पाँच प्यालो यार वो 350 साढा 300 केॾो फ़र्क़ु आहे केॾा वॾा इरफान भाउ ऐं हेॾा बेंच ते विया थो छा हाल आहे वॾा कुछ है प्यालो खाधई कीअं लॻई मज़ेदार हुयो हा नहीं इरफान भाउ हमरा खाधो थी वॾा अची वई अच्छी देखी बाप प्याला प्याला भर दिया है नहीं हाँ सही मशहूर प्यालो दीवान हाँ प्यालो कितने कितने मशहूर है ना मशहूर कितने कितने है कराची है माए नालो छा आहे केर है मां पकड़ा वॾी महिरबानी पकड़ा खीर था तुम घुराईंदा खीर सुल्तानपुर के रोकड़ी डबे वारो खीर था यूज़ कयो या हे पंहिंजो भागे था क्या नहीं करता हाँ वेरी गुड यार दोस्तों कल हमने सक्कर में खाया था फालूदा वहाँ पर इसका रेट था 350 रुपये वहाँ पर 350 रुपये प्राइस थी और यहाँ पर सिर्फ 180 रुपीज़
कितना फर्क है यार? नहीं नहीं इरफान भाई एक बात बताऊं कि इस पार्ट के भी चार्जेस होते हैं, लोकेशन के भी चार्जेस होते हैं। आप सरीना होटल पे जाएं, दाल आपको वही मिलेगी आपको 1500 रुपये, और आगे ठेले पे गए दाल तो वही है ना, मगर एक टेस्ट होता है और लोकेशन के पैसे होते हैं, जगह के पैसे होते हैं, सर्विस के पैसे होते हैं। हाँ वो तव्हांजो ख़बर कीअं आहे? अलाए शुक्र आहे। बलोच साहब जेको आहे वो कुछ है अॼु वॾी तव्हां जेको आहे आप याद में करे जल्दी जल्दी ज़बरदस्त माण्हू आहे, तव्हां मां घणी लॻंदी अथसि मीर साहब ना नील लगारी साहब है काके कोटो साहब हीर लगानी ख़बर नहीं छा आहे, बदनसीब आहे, बदनसीब आहे। हेॾो लज़ीज़ लज़ीज़ कल्ह कोन्हे खाना खाधा आहिनि, हे जो खाधा था आइसक्रीम, मगज़ खे माटो ॾिनो तूं राति। वो उते न तो खाए उते न तो खाए जा अकेले में खाइण में मज़ो आहे? अकेले में अकेले में ना, ये जो ना घर में खाने मज़ो है यार हे जो ज़बरदस्त आहे, फालतू भलो अथसि। हाँ सच्ची ॻाल्हि ॿुधायां हाँ रेट हिन जो भलो आहे ज़ाइको हुन जो भलो ॻाल्हि कबी ईमानदारी रेट इन करे घटि आहे, पर पोइ बि शिकारपुर जे हिसाब सां अच्छा हुनजी क्वांटिटी वधीक आहे हिन खां उन क्वांटिटी वधीक ई, ॿियो शिकारपुर जे हिसाब सां फालूदो भलो आहे ऐं प्याले में एतिरो हुजणु खपे। वो हमरा अचे पियो ॾिसो न खाओ हे- खाओ बस खाओ हाणे खाओ दोस्तों ये सिकंदर के अचार, ये भी मशहूर दुकान है। ये सिंध अचार हाउस, बहुत सारी दुकानें हैं, बाईपास पर भी आपको अचार मिलेगा। ये देखें सिंध अचार हाउस, बड़ा खूबसूरत शोरूम भाइयों वालों ने बनाया हुआ है। लखीदर चौक का इलाका है ये, मसरूफ इलाका है ये शिकारपुर का। ये भी अचार की नई दुकान बन रही है। नओं दुकान खोले था अचार जो? अचार जो हेॾे शिफ्ट कयो अच्छा हेॾां शिफ्ट कयो अथव, हिते छा था खोलियो? कराची निमको। निमको था खोलियो, हीउ बि तव्हांजो आहे? जी जी हे असांजी ब्रांच होॾे शिफ्ट कई अच्छा हाँ वॾो खोलिया था हाणे। अच्छा ये भाई वाले इस दुकान में निमको शॉप स्टार्ट कर रहे हैं और यहाँ से इन्होंने अचार की दुकान यहाँ पर शिफ्ट कर दी। नालो छा है तव्हांजो? अस्सलाम वालेकुम सर, मेरा नाम है जोएब अहमद। जी हमारे ब्रांच का नाम है सिंध अचार हाउस। पहले ये हमारी छोटी ब्रांच होती थी, अच्छा अभी अल्हम्दुलिल्लाह ये वाली ब्रांच इधर शिफ्ट की है। माशाल्लाह घणी वैरायटीज़ आहिनि भाई? साईं हमारे पास अल्हम्दुलिल्लाह 40-50 आइटम होता है साईं। 40-50 जी जी ज़बरदस्त। घणो हुन में तव्हांजो अंबड़ी में हले थो न? सब आइटम हूंदो आहे साईं, अंबो लीमो गजर मिर्च छोलो। घणे सेर हलायो था मिक्स अचार? सर अलॻि अलॻि क्वालिटी आहे हा जी। घणे घणे यानी क्वालिटी आहे? 250 रुपए वारी भी आहे, 800 ग्राम वारी दॿी 300 रुपए वारी भी आहे, ॿी वरी 300 पंहिंजे किलो या 800 ग्राम? 800 ग्राम जी दॿी थींदी आहे 800 ग्राम जी। ॿी वरी किलो जेकी करे पंहिंजे हलाईंदा आहियो? घरूली अचार जेकी हूंदी आहे न सर, हा उहा वरी 500 रुपए जी केजी आहे। उहो 500 वज़न हूंदो आहे पूरो 1 kg। अच्छा बाक़ी जेको हेॾे रेट लिस्ट में हूंदो आहे, जेको 800 ग्राम आहे 800 ग्राम जी पैकिंग हूंदी, 300 वारी 300 वारी, एक्सपोर्ट वारी 1 kg जी पैकिंग हूंदी, 500 वारी, उहो सॼो डिटेल वाई कार्टून प्रिंट हर शइ असांजो तयारु थियल हूंदो आहे। अच्छा यार चवनि था त हिन में 2 नंबर क्वालिटी हले थी घणी? सर उहो हिते न मिलंदो तव्हांखे, उहो मिलंदो रुस्तम मोड़ ते। रुस्तम मोड़ या खानपुर? जी जी हा उते रेस्किया वारा छो त उते वरी। अच्छा। बाक़ी हिते त दुकान ते सभु आइटम एक्सपोर्ट VIP आइटम हूंदो आहे। जो बाइक भरनी हे डीलक्स आइटम आहे, VIP आइटम आहे, इहो 500 रुपए किले वारो आहे। ये चटनी बड़ी जबरदस्त है। जी जी चटनी बहुत अच्छी इसमें होती है। अदरक भी है, लहसुन अदरक भी भी है, होती है, लहसुन भी होती है, लेमन भी है, जी। मिर्चें, मिर्ची होती है, जबरदस्त। पुदीना होता है। ये हमारी स्पेशल क्वालिटी 400 रुपए की आता है। 400 रुपये आधे किलो? जी ऑल पाकिस्तान डिलीवरी भी होती है साईं हमारी। अच्छा ये मिक्स है? 500 ग्राम है पूरी। सही। बड़ी मेहरबानी भाई, साईं माशाल्लाह मेहरबानी। बड़े होता है दुकान जी का जी जो। माशाल्लाह माशाल्लाह। सिंध जी सही सौगात है जी साईं दोस्तों। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। पर सफ़ाई सुथराई जो थोड़ो आहे, चवंदा आहिनि सफ़ाई साईं सुथराई जंहिंजो नंढो कमु हूंदो नी, महिरबानी। जंहिंजो नंढो चलो, कमु एॾो हूंदो, टेस्ट कयो था तव्हांजो। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। तव्हां हथु न मोटाए पोइ। जंहिंजो नंढो कमु हूंदो नी सर, उनजो अलहमदुल्ला सफ़ाई बि हूंदी, छो त खाइनि माण्हू ई था न साईं,
इंसान खाए तो सुठी शइ हूंदी त पंहिंजी त था न। हे छा रखियो अथव? हे सर बूरी आहे। पूरी। जी। वाह वाह। उर्दू में छा चवंदा आहिनि हिनखे? उर्दूअ में हिनखे छा चवंदा आहिनि? बूरी। सिंधी बूरी। ठीक है, भाई सर महिरबानी। दोस्तों शिकारपुर से वापस सक्खर हम पहुंच गए। तकरीबन 4 बजने वाले। थोड़ा रेस्ट करेंगे, फिर जाएंगे हम इंशाल्लाह रोडी, जहां पर मासूम शाह जो मीनार विज़िट करेंगे। कोशिश होगी कि 7 बेलो भी जाएं जो दरिया किनारे पर है, और फिर इंशाल्लाह रात को आज मेरी होगी वापसी हैदराबाद। तो अपने भाई का चैनल सब्सक्राइब करें, क्योंकि इस चैनल पर आपको सिंध की ऐसी खूबसूरत वीडियोस देखने को मिलेंगी। बहुत शुक्रिया।